भारत दहशतगर्दी के पाकिस्तान के खिलाफ पॉलिसी तौर इख्तियार करे वरतो आहे। भारत पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवायुनि जी हिमायत ऐं माली मदद करे पियो। भारत जा नापाक इरादा पाकिस्तान की सलामती ख़ास करे बलोचिस्तान के गैर मुस्तहकम करण की साजिश आहे। भारतीय सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी के नेटवर्क जो मास्टर माइंड अजीत दोस्त DGI SPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो अल जज़ीरा TV के इंटरव्यू संदसि वड़ा है तो पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम मुकम्मल तौर पर महफूज है। केर भी पाकिस्तान के एटमी प्रोग्राम के निशानो बनाने की जरूरत नथो करे सके। पाकिस्तान अंदरूनी दहशतगर्दी के खिलाफ वही जंग विड़ी रहो है। पाकिस्तान कदें भी दहशतगर्द ग्रुपन के पंहिंजी हदुन में कम करण की इजाज़त न ॾिनी है। आलमी बिरादरी पाकिस्तान की दहशतगर्दी मुखालिफ किरदार का चङी रीत आगाह है। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो भारतीय खबरू इदारे के इंटरव्यू संदसि वड़ा है तो पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान तरफा पूरी आलमी सतह ते शफाफ जांच की आश कई वई पर भारत कंहिं भी किस्म जो जवाब न ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां तुर्किया के परडेही ऐं बचाव वारनि वज़ीरनि की मुलाकात बेतरफ़नि लाॻापनि में हाकारी अगभराई ते इत्मीनान जो इज़हार। वज़ीर आज़म पारां तुर्क कंपनियुनि के पाकिस्तान में सीड़पकारी जो दायरो वधाइण की दावत। शहबाज शरीफ तरफा बेतरफ़नि लाॻापनि के स्ट्रेटेजिक हिस्सेदारी में तब्दील करण ऐं वापारी सीड़पकार ऐं दिफ़ा समेत मुख़्तलिफ़ शोबन में तुर्किया सां सहकार मज़बूत बढ़ाइण के अज़म जो वर्जाव संदसि वड़ा है तो पाकिस्तान ऐं तुर्किया विच में बेतरफ़ा लाॻापा वधिक मज़बूत थींदा। घणरूफ़ी शोबन में सरकार के हथी मिलंदी। वज़ीर आज़म पारां पाक भारत छिकताड़ दौरान पाकिस्तान की मुस्तकिल हिमायत करण ते तुर्क क़यादत ऐं तुर्किया की अवाम जा थोरा मञा। आलमी ऐं इलाक़ाई मामलन ते पाकिस्तान ऐं तुर्किया जो मौक़िफ़ हिकु जहिड़ो आहे। पाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबन में तुर्किया जे तजुर्बनि मां लाभ हासिल करे रहियो आहे। पाक तुर्क दोस्ती वक़्त सां गॾु मज़बूत थी रही आहे। पाक तुर्क दिफ़ाई कमेटियुनि जो इजलास सेप्टेम्बर में थींदो। नायब वज़ीर आज़म ऐं परडेही वज़ीर इसाक़ डार जी तुर्क परडेही वज़ीर सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। तुर्किया जे परडेही वज़ीर हाकान फिदान चयो आहे त पाकिस्तान ऐं तुर्किया गॾियल वापार खे $5 अरब ताईं वधाइण जा ख़्वाहिशमंद आहिनि। बेतरफ़नि लाॻापनि खे इदारती हिस्सेदारी में तब्दील कयो पियो वञे। ॿिन्ही मुल्कनि पारां इक़्तिसादी मामलनि दिफ़ाई सक़ाफ़त जे शोबन में सहकार खे हथी ॾिनी वई आहे। तुर्किया के बचाव वाले वज़ीर याशिर गिलर की क़यादत में तुर्क आला सतही वफ़द जो एयर हेडक्वार्टर्स इस्लामाबाद जो दौरो। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू से मुलाकात। खिते की तब्दील थींदड़ सिक्योरिटी सूरत हाल ऐं दिफ़ाई सहकार में जारी अगभराई के हवाले से ख़यालनि की ॾेवर। तुर्क बचाव के वज़ीर याशिर गिलर पारां पाक भारत छिकताण के दौरान पाकिस्तानी एयरफोर्स की शानदार कारकर्दगी ऐं क़ौमी ख़ुदमुख्तियारी के दिफ़ा में पुख्ते अज़म की वाखाण। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामानी निज़ाम जो असल मुहाफ़िज़ ऐं आइनी तसलसल जो ज़ामिन करार। सदर आसिफ अली ज़रदारी हर नाज़ुक वक़्त में जमहूरियत जो झंडो बुलंद रखियो। हू आइन पार्लियामेंट ऐं जमहूरियत के महफूज़ हुजण की ज़मानत है। सदर आसिफ अली ज़रदारी जमहूरी इस्तेहकाम की अलामत ऐं आइनी क़दरुनि जो सचो निगहबान है। हुन पंहिंजी मर्ज़ी ऐं सियासी ॾाहप सां समूरा इख्तियार पार्लियामेंट से मुंतकिल किया। हू अॼु बि इतिहादी हुकूमत के तवाज़ुन ऐं इस्तेहकाम जो सब खां अहम तंबा है। पीपुल्स पार्टी की नायब सदर शुरूर रहमान सदर आसिफ अली ज़रदारी के इस्तीफ़ा की ख़बरुनि के बेबुनियाद ऐं गुमराह कंदड़ करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त अहिड़े क़िस्म जा अफ़वाह हिकु मुनज़्ज़म साज़िश तहत जमहूरी ढांचे के कमज़ोर करण की कोशिश है। अवाम जाली ख़बरुनि अफ़वाहुनि ऐं नाकारी प्रोपेगेंडा जो हिस्सो न बणिजे। सदर आसिफ अली ज़रदारी वर्चुअल असासा एक्ट 2025 की मंजूरी ॾेई छॾी। ऐवान सदर की पधिराई मूजिब इहो कानून पाकिस्तान वर्चुअल असासा रेगुलेटरी अथॉरिटी के कायम करण जो ऐलान करे थो। वर्चुअल असासा रेगुलेटरी अथॉरिटी एक ख़ुदमुख्तियार वफ़ाक़ी इदारो हूंदो। अथॉरिटी के वर्चुअल असासन के हवाले से इदारन के लाइसेंस जारी करण जो इख्तियार हूंदो। सिंध सरकार बोर्ड मुतासिर हारियुनि के लिए फंडन में इजाफ़ो करे छॾियो। पैकेज तहत फसलुनि के नुक़सान जो मुआवज़ो, बिजन की फराहमी ऐं ज़मीनुनि की बहाली लाइ माली मदद शामिल। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त बोर्ड मुतासिर हारियुनि लाइ फंडन में वारिसिन पर रिहेबिलिटेशन प्रोग्राम जो हिस्सो है। बेनज़ीर हारी कार्ड के ज़रिए हारियुनि के ज़रिए लागत ते सब्सिडी, नरम शर्तुनि ते कर्ज़ ऐं आफ़तुनि खां बचाव के लिए माली मदद फराहम कई वेंदी। हिन वक़्त ताईं 2,37,000 खां वधीक हारी रजिस्टर्ड थी चुका। कराची के शहरियुनि लाइ बिजली सस्ती नोटिफिकेशन जारी। नेपरा माहवार फ्यूल एडजस्टमेंट की मद में वापेदारनि लाइ बिजली की फी यूनिट में ₹4.03 लाश करे छॾी। मुल्क के ॿियनि इलाइक़नि में बिजली 50 पैसा फी यूनिट सस्ती करण की भी मंजूरी।
सिंध हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं वधाइण वारो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नाणे खाते तरफ़ां नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त ग्रेड 1 खां 16 ऐं ग्रेड 17 खां 22 ताईं जे मुलाज़िमनि जूं पघारुनि में इज़ाफ़ो कयो वियो। ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़िमनि जी पघारुनि में 12% वाधि कई वई। ग्रेड 17 खां 22 ताईं जे ऑफिसरनि जी पघारुनि में 10% वाधि कई वई आहे। टंडू मोहम्मद खान ने घरू अणबड़त सां भाउ हथां भाउ क़तल। बिराज कॉलोनी में जवाबदार आसिफ हाथेली फायरिंग करे पंहिंजे भाउ इशफाक अली खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार। लकी गुलाम शाह में फायरिंग जेल मां आज़ाद थी वियल नौजवान क़तल। डिस्ट्रिक्ट जेल शिकारपुर मां आज़ादी माणे ॿाहिरि आयल गोश्त बख़्शर खे हथियारबंदनि गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार। वाक़े जो कारण मालूम न थियो। पुलिस जांच शुरू करे छॾी। हैदराबाद में कारी मोरी वेझो वाह में ॿुॾी वियल हिकु नींगर जो लाश अॼु केतिरनि ई कलाकनि जी ॻोल्हा खां पोइ मदीना टाउन वासी 16 वरनि जी सई जो लाश अॼु कयो वियो। पिञारी वाह में विंझंदे 3 ॿारड़ा ॿुॾी विया, जिन मां 2 खे मौक़े ते ई बचायो वियो। कराची जे सुपर हाईवे वारे इलाइक़े मां 2 वरनि जो ॿारड़ो मुबैना तौरु अगवा। पकी ॻोठ में 2 सालनि जो हसनैन घर जे ॿाहिरां रांदि खेॾी रहियो हो त खेसि अगवा कयो वियो। वारिसनि जी फरियाद ते ॿारड़े जे अगवा जो केस दाख़िल।